कोविड-19 जो मरीज़ जे फेफड़नि ते असरु। ही कोविड-19 जे मरीज़ जो CT स्कैन इस्तेमालु करे उन जो वर्चुअल रियलिटी ॾेखारियो वियो आहे। ही तजुर्बो जॉर्ज वाशिंगटन यूनिवर्सिटी अस्पताल में कयो वियो आहे। बिलू या नीरो रंग फेफड़ जे सिहतमंद हिसे खे ज़ाहिर करे थो ऐं फिको रंग फेफड़ जा उहे हिसा ज़ाहिर करे थो जिन खे कोरोना वायरस जे करे नुक़सानु पहुतो आहे। डॉक्टर केथ मोर्टमैन जेको चीफ आहे छाती जी सर्जरी जो GW अस्पताल में, उन सर्जिकल थिएटर कंपनी सां गॾिजी ही रियलिटी ठाही आहे। नुक़सानु फेफड़ जे हिकु हिसे में न बल्कि ॿई फेफड़ घणा मुतासिर थियल आहिनि। इन जी शुरूआति वायरस जे इन्फेक्शन सां थिए थी, बाद में फेफड़ तमामु घणो सुॼी वञनि था। जॾहिं उहा सोज वक़्त सां घटि नथी थिए त उन में ख़ौफ़नाक इज़ाफ़ो थो थिए ऐं नतीजे में फेफड़ घणे वक़्त जे लाइ नुक़सान में रहनि था। उन करे मरीज़ खे घणे अरसे जे लाइ साह खणण में तकलीफ़ थी थिए। ही वर्चुअल रियलिटी 50 साल जे मरीज़ जी आहे जंहिंखे ब्लड प्रेशर जी तकलीफ़ बि आहे। मोर्टमैन जो चवणु आहे त हर उमिरि जे माण्हू खे हिन वायरस खां मुहतात रहणु घुरिजे। ही सचपच में हिकु अवामी सिहत ऐं आलमी सिहत जो मसइलो आहे। हिन वायरस हर उमिरि जे माण्हू ऐं हर मुल्क खे मुतासिर कयो आहे ऐं यकीनन अमेरिका जे 50 रियासतुनि खे बि। इन जे करे इहो क़ौमी, आलमी ऐं मुआशरती मसइलो आहे। इहो कंहिं हिकु फ़र्द जो मसइलो न आहे। मोर्टमैन चवे थो त ही तस्वीरूं ॾिसी उमेद आहे त अवाम में सुजागी पैदा थींदी। ऐं ही पैगाम ऐं ही तस्वीर अवाम खे ॾेखारणु चाहियां थो त जीअं उहे कन लाटार कंदड़ माण्हू जेके डॉक्टरनि जो चयो नथा मञनि, उहे ही तस्वीरूं ॾिसनि ऐं ॾिसनि त फेफड़नि जी अंदरूनी बर्बादी कीअं थी थिए, एतिरे क़दुरु जो उहे फेल थी था वञनि ऐं उन्हनि खे मैकेनिकल वेंटिलेटर ते रखियो थो वञे। उमेद आहे त अवाम हिन पैगाम खे सम्झंदी ऐं इहो सोचींदी त ही वायरस कंहिं में बि फ़र्क़ु कोन थो करे, न मज़हब में, न ज़ात में, न उमिरि में, कंहिं में बि फ़र्क़ु नथो करे। हिन पैगाम खे घणे खां घणो शेयर कयो ऐं पंहिंजे क़रीबनि रिश्तेदारनि ताईं पहुचायो। महिरबानी।